जे हां नहारी कोहार लई ॾींहं बघारे वेंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांद में ॻोठ सूजे जो तरखां चेतनलाल परमार जो इंतखाब ही बेहतरीन शायरी। जे हां नहारी कोहार लई ॾींहं बघारे वेंदासीं। जे हां नहारी कोहार लई ॾींहं बघारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं। कंहिं लाइ तकी थो कंधीअ तां ही ॿी ॿेड़ी काबन अचणी आ। कंहिं लाइ तकी थो कंधीअ तां ॿी ॿेड़ी काबन अचणी आ। जे तूं बि अची हो वणझारा तोखे बि उकारे वेंदासीं। दरिया अंदर जा दहशत आहे के वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां त रुगो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। का झिरमिर झिरमिर जगनू जी, का टिमटिम तारे जी, घनघोर गिटा जो घेरो आ के त सहारे वेंदासीं। आ मरणो हर के माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासूं साथी। का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं, छो घिबराई थो कोट ॾिसी ऊंची ऊंची ओट ॾिसी। ज़िंदान उॾाए वेंदासीं, ज़ंजीर पघारे वेंदासीं। तंहिं वक़्त बि मूं ही ॼातो हो, ही कारी हर सां नातो हो, जे साथी साथ सुञातो हो, ही मारी मारे वेंदासीं। तूं कर जो तोखे करणो आ, ही दौर बि नेठि गुज़रणो आ। कंहिं वक़्तु ॾही सर मरणो आ, बनवास गुज़ारे वेंदासीं। जे हां नहारी कोहार लही ॾींहं बघारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं।